जी लतीफ़ी बोली। नाज़रीन कराम, इन खां पहिरीं बि असीं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अलैहि रहमत जे रिसाले मां कुझु सुरनि ते रोशनी विझी चुका आहियूं ऐं अॼु बि रिसाले जे सुरनि मां हिकु सुर नाले सरी राग ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदासीं ऐं हिन सुर जे मुख़्तलिफ़ रुखनि ते पंहिंजी सम्झ सारू रोशनी विझण जी कोशिशि कंदासीं। जीअं त शाह जे रिसाले जे कुझु सुरनि जा नाला हिंदुस्तानी रागमाला तां वरितल आहिनि। हीउ सुर बि हिंदुस्तानी रागमाला जो सुर आहे ऐं छहनि मुख्य ऐं वॾनि रागनि मां हिकु आहे। आंझानी होतचंद मूलचंद गुरबख्शाणी पंहिंजे मुरतब कयल शाह जो रिसालो जे सुफ़े नंबर 159 ते लिखे थो त हिंदू लोक साल खे छहनि रुतुनि में विराइनि था। हर हिकु रुत लाइ ख़ासि राग रिथियल आहे। उन्हनि छहनि रागनि जा नाला ही आहिनि: भैरव, हिंडोल, मेघ, सरीराग, दीपक ऐं मालकोस। हिंदू माण्हू रागनि खे देवता करे सॾींदा आहिनि। हर हिकु देवता खे 5 भारियाऊं ज़ालूं आहिनि ऐं वरी सुफ़े नंबर 130 ते कुझु हिन तरह रक़म तराज़ आहे त ॾींहं राति खे 6 हिसनि में विरायो वियो आहे ऐं हर हिकु हिसे लाइ धार धार राग मुक़ररु कयो वियो आहे। भैरव 4 बजे सुबुह खां वठी 12 बजे मंझंदि ताईं, हिंदोल 8 बजे सुबुह खां वठी 12 बजे शाम ताईं, हिंदोल 8 बजे सुबुह खां वठी 12 बजे मंझंदि ताईं, मेघ 12 बजे मंझंदि खां वठी 4 बजे शाम ताईं, सरी राग 4 बजे शाम खां वठी 8 बजे शाम ताईं, दीपक 8 बजे शाम खां वठी 12 बजे राति ताईं, मालकोस 12 बजे राति खां वठी 4 बजे सुबुह ताईं। इहे राग ऐं रागणियूं जॾहिं बि दिलि चवे ॻाए सघजनि थियूं, सवाइ मेघ जे, जो अक्सर बरसाती मौसम में ॻायो वेंदो आहे। मेघ राग बाबति ॿी बि हिकिड़ी रवायत मशहूरु आहे त जॾहिं मेघ कबो आहे त बरसाति वसंदी आहे। हिंदुनि क़दीम यूनानियुनि वांगुरु इन्हनि रागनि ऐं रागड़ियुनि खे मुजस्सम करे हर हिकु जे संदसि मज़मून मूजिबि दिलकश तस्वीर कढी आहे। मसलन भैरव खे शिव वांगुरु 3 अखियूं आहिनि, पेशानी ते चंड पियो चमकेसि, गंगा नदी संदसि जटाउनि मां बि वहे, मथे ते वासिंग नांग वेड़ियल अथसि ऐं ॻिची में कोपरिन जी कंठी पियल अथसि। हिंडोल सोने हिंदोरे में पियो लुॾे, संदसि चौगिर्द केतिरियूं अप्सराऊं बीठल आहिनि जे हिंदोरे खे पयूं लोॾीनि ऐं राग बि पयूं ॻाइनि। मेघ जो वरन कारो आहे, पीली पोशाक अथसि, हथ में तिखी तरार अथसि, ककर ते सुवार आहे। सरी राग हिकु सुहिणो जुवान आहे, पोशाक सफ़ेद पियल अथसि, लालुनि ऐं बिलोरनि जी माला ॻिची में पियल अथसि ऐं हथ में कंवर जो गुल झलियो बीठो आहे। दीपक बा जहिड़ा चलखंदड़ कपिड़ा पहिरियल आहिनि, पेशानी मां उला पिया निकिरनि ऐं हिकु मस्त हाथी ते सुवार आहे। आम एतक़ाद आहे त हिन राग खे जेकॾहिं पूरी तिर्ज़ ते ॻाए त संदसि अंदर मां भाउ उभरी खेसि जलाए छॾे। मालकोस हिकु ताज़ो तवानो जवान आहे जंहिंजी मुंहं मां रतु पियो छणे, अखियूं नशे में मखबूर अथसि, हथ में लठ अथसि, लिबास नीलो अथसि ऐं मोतियुनि जी माला ॻिची में पियल अथसि। दोस्तो, हर हिकु राग जो इंसानी सभा या तबियत ते असर बि मुख़्तलिफ़ थींदो आहे। सरी राग शाम जे पहर शांती पैदा करण लाइ ॻायो वेंदो आहे। हिन जे ॿुधण सां इंसानी ख़्यालनि में हिकु क़िस्म जो सुकून ऐं शांती बर्पा थींदी आहे ऐं माण्हू जो मन फ़रत महसूसु कंदो आहे। दोस्तो, हीअ हुई सुर जी राग बाबति गुफ़्तगू। हाणे अचो त ॾिसूं त शाइर हिन सुर में कहिड़ा उनवान या मौज़ू ॾिना आहिनि ऐं कहिड़ा राज़ ऐं रमज़ू रखियूं आहिनि। डॉक्टर गुरबख्शाणी जे मुरतब कयल शाह जो रिसालो जे जुल्द नंबर 1 में फ़क़ति 5 सुर ॾिनल आहिनि ऐं सुर सरी राग सुफ़े नंबर 262 ते 4 नंबर ते ॾिनल आहे। हिन सुर खे कुल 6 दास्ताननि में विरछो या विरायो वियो आहे, जिन में जुमिले 84 बैत ऐं 7 वायूं ॾिनल आहिनि। हिन सुर में वखर सोधणु, विकिणणु, देश खां ॿाहिरि वञणु ऐं वणझारो थियणु, ॿेड़ियुनि ऐं ॿेड़ियातनि जे
हर पहलू खे उजागर कयो वियो आहे। मिसाल तौरु समुंड, दरिया, आब, पाणी, लहरियूं, छोलियूं, कुन, कपर, कड़का, ओड़ा, ऊन्हाई, आर, तार, कारूंबार, समूंड, खारो, खेड़ाऊ, मेराण, पारखू, विंझर, विंझार, सराफ, सौदागर, सोनारा, बेड़ा, जहाज, दुंगियूं, दरिया, गोराब, कश्तियूं, नाव, हवा, तूफ़ान, विज, खिवंद, पाणेठ, पारछा, पारखू, चपू, तुरो, सांदारो, लाॾियूं, वंझ, रसा, वीर, सीर, तड़, पतण, बंदर, बाज़ारियूं, वणज, वापार, माणक, मोतीलाल, हीरा, जवाहिर, सोन, चांदी, रुपो, सच, कूड़, कच्च, काओ, सीओ, लोहो, कट्र, खथूरी, खुशबू वग़ैरह वग़ैरह। भिटाई अल रहमत फरमाइनि था त जेके खारे खे खेड़े उनजी सेवा करे, उनजी दहशत खां न डिॼा न दहलिया या ॾिना, ऐं कुननि जा कड़का ॿुधी करे बि ओड़ा ऐं ऊन्हाई ऐं अमीक में काए पिया त उन्हनि खे क़ीमती अमूल, माणक, मोती, हीरा ऐं लालू मिलियूं। ऐं जेके खारे जे ख़ौफ़ ऐं ख़तरे खां डिॼी पिया ऐं दिलि ते वरितो ऐं डपु कयाऊं, तिन खे ख़ाली सिपूं ऐं कोॾ मिलिया। छो त माणक ऐं माल उन्हनि खे मिलंदा जेके जदोजहद ऐं जफ़ाकशी ऐं जाखोड़ कंदा। ऐं उन्हनि जफ़ाकश ऐं जाखोड़नि खे सिंधी में चवणी आहे त मथां दरिया, मथां पाणी, दरिया लाल आहे, मथां पाणी, हेठां माल आहे। चवणी आहे त दरिया लाल आहे, मथां पाणी, हेठां माल आहे। सो समुंड जेको आहे सो अनेक क़ीमती शयुनि, माणकनि, मोतियुनि सां सॼो मालामाल ऐं भरियो पियो आहे। हे ख़तरनि जा खेॾारी हूंदा आहिनि ऐं तांग तूफ़ाननि जी परवाह कोन कंदा आहिनि ऐं अड़ांगा आर ऐं दरिया जी धार चीरींदा अॻिते वधंदा आहिनि। तिन जे मन जा मतिलब पूरा थींदा आहिनि ऐं सुपना साबिया माणींदा आहिनि। ऐं बेमल इंसानु कुझु बि न करे सघंदो आहे। सेवियो जिन सुभान वीर न विड़े तिन से, सेवियो जिन सुभान वीर न विड़े तिन से, ॿधी तवकल तुरो आर लंघिया आसान, तौबा जी तस्बीह से तरी विया तूफ़ान। इहे ॿेड़िया त हर क़िस्म जो वखर सोधींदा हुआ। संदनि अहिड़ी कार खे भिटाई अल रहमत माना जे मोतियुनि में मड़ियो ऐं तमसीली रंग में जड़ियो आहे जो माण्हू बैत पढ़ी हैरान थियो वञे, ईअं थो महसूसु करे ॼण भिटाई अल रहमत जिन खे वणजारनि सां गॾु ॾिसी रहियो हुजे ऐं संदनि नशतूं ऐं नेक नुक़्ता ॿुधी रहियो हुजे। बेताद सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल, सवे वन सीर में माणक मोती लाल, जे मासो मिले माल त पूॼारा पुर थिए। अहिड़नि ॿेड़ियातनि सां मुखातिब थी खेनि चवे थो त सौदो सो करियो जेको साब पवे, ऐं वखर उहो वाहियो ऐं वणिजो जेको सदाईं लाइ कमु अचे ऐं हमेशह हिकु जहिड़ो हुजे ऐं पई पुराणप ॾांहुं माइल न थिए ऐं तुंहिंजो ॻांठ ऊचो रखे, तोखे सुरखरू बणाए ऐं तुंहिंजो मान ऐं मर्तबो वधे ऐं जेकी कुझु विलायत मां आणी थोसे सभु सलामत हुजनि। वखर सो वाहे जो पई पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ाए, साका हड़ हलाए आग जंहिंजे उभी। माना वखर उहो वाहे, उहो सौदो कर, उहो की आण जेको पई पुराणो न थिए ऐं हमेशह लाइ कमु अचे। जॾहिं बि जंहिं वक़्तु ज़रूरत पए तॾहिं उहो कमु अचे। उन्हनि ॿेड़ियातनि खे भिटाई अल रहमत सचाई ऐं नेकी जे रस्ते ते हलण जी न फ़क़ति नशर थो करे, पर उन सां गॾोगॾु वणिज ऐं वापारु करण महिल बि नेक नियती ऐं ईमानदारी अख़्तियार करण जा सुहिणा सबक़ पिणु सेखारे थो। खेनि सम्झाए थो त वाहिद जी वॾाई जा गुण ॻायो ऐं ज़िक्र तोड़े फ़िकर सां मन मां मेर ऐं दिलि मां धोई ऐं दगा कढी धोई साफ़ करे अंदरि उजारियो ऐं मोहबत वारो मच ॿारियो, तॾहिं सौदो सफल थींदो। बहताए त उथी और अला से कूड़ कमाए कच, उथी और अला से कूड़ कमाई कच, कढ तूं दगा दिलि मां साहिब वणे सच, मोहबत संदो मन में माणक ॿार जी मच, इन पर ओरे अच त सौदो थिए सफ़रो। या वरी चवे थो त सुते कहिड़ी सार विॼ खिवंद वेसरा, तो जेॾा यार लहर लहवारा कया।
कल कॉलोनी ॻाल्हि आहे त कई वॾा गोराब मकड़ा जहाज़ कैरी कुन में ॿुॾी गर्क ऐं गाइब थी विया ऐं तो वारी नाव बि नज़र में आहे, मथां उहा बि ॿुॾी वञे। तंहिं करे सुजाॻ थी ऐं गफ़लतदारी गोरी खाई न हल। ईअं न थिए जो तुंहिंजी ॿेड़ी या कश्ती बि ॿुॾी वञे। भिटाई अल रहमत हिन जगत जी जहान खे दरिया सां भेटे सम्झाए थो त जिन लोभ ऐं लालच जो पासो वरितो तिन जा ॿेड़ा पार कोन थींदा। जेके सचा हूंदा से तरी पार पइजी पवंदा। बहितर त काल विधाई कुन में जाॾा जुंग जहाज़ तुंहिंजी अॼु तराज़ आहे यार अखियुनि में। मतिलबु तुंहिंजी ॿेड़ी बि अखियुनि में आहे ऐं उन ख़्यालु कर, उन में सामान सड़ो ठाहे ठोके विझ, ईअं न थिए। बेटा सभु हिन सुर में दुनिया खे दरिया सां भेटे थो। बहितर त दुनिया सभु दरिया को तारू तंहिं में हिकिड़ी लालच लोभ जी, ॿियो आतशी ओड़ा, तालबन तोड़ा, मूड़े चाढ़ी मकड़ी। तंहिं करे उथी खड़ो थी सुर ताईं साञा खां कमु वठि। हीअ दुनिया अखि चिंब में ख़तमु थी वेंदी ऐं दुनियावी ज़िंदगी हिकु ॾींहं जे बराबरि मस आहे, जेका जर ते फोटे वांगुरु आहे। जर ते फोटो जीअं लहर लॻंदे अधु थिए, तूं पिण आई तीअं दुनिया में को ॾींहड़ो। न सोनारा सराफ़ थी हॾ मां कूड़ कमाए, मतां तो हथां वञे विॼाए विसरी। भिटाई अल रहमत अहिड़नि सौदागरनि ऐं सराफ़नि खे तलक़ीन थो करे त मोतियुनि हीरनि ऐं माणकनि जी ॾे वठि या मटा सटा बि उन्हनि सां कर जेके सचा ऐं ईमानदार वापारी आहिनि। जिन खे माणकनि ऐं मोतियुनि ऐं पाणेठ जी परख ऐं परूड़ आहे, ऐं अहिड़नि वटि मतां वञी जिन खे हिन ॻाल्हि जी सुध ऐं सम्झी न आहे। छो त उहे अणॼाण अहिड़नि अमुल ऐं बेबाह क़ीमती चीज़ुनि मां छा ॼाणनि। उहे ठुप कोन था ॼाणनि ऐं मुर्गो अहिड़ियूं शयूं ऐं बेशबाह क़ीमती मोती पट तां हणी झोरे ॿ टुकर करे अधोअधु करे छॾींदा आहिनि। बहितर जे न सुञाणनि सच खे वे न तनी वट, अमुल खे अधु करे पाणा हणंदा पट, वञी माणक तिन सां मट जे पारखू पाणेठ जा। मतिलबु उन्हनि सां कारो व्यवहार कर, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कर, उन्हनि सां वणिज कर, उन्हनि सां सौदा कर जेके ॼाणू हुजनि, सम्झू हुजनि, जिन मां तोखे को लाभ या को फ़ाइदो हासिलु थिए। अहिड़नि वटि न वञ माॻई जिन मां उल्टो फ़ाइदे बजाए नुक़सानु थिए। सच खे सुञाणंदड़, खरे ऐं खोटे जी ख़बर रखंदड़, सुञाण ऐं पारखू हाणे आङिरियुनि ते ॻणण जेतिरा वञी बचा आहिनि। बाक़ी त रुॻो पाण वणाइण ऐं पाण पढ़ाइण में पूरा आहिनि। तिन खे छॾे तूं सचनि वटि वञ, जिन खे कुंदन ऐं कच जे फ़र्क़ जी पूरी तरह परूड़ ऐं परख आहे, ऐं उन्हनि खां पासो कर जिन खे सीहे जी बि सुध कोन्हे। से हीरालाल छा वेंदींदा, जिन पंहिंजे वॾड़नि जे फ़न ऐं हुनर खे विसारे छॾे ॾिनो आहे ऐं कट कुटण में रुधल आहिनि। भिटाई साहिबु फरमाए थो, वियासे वींजार हीरालाल विंधीन जे, तनी सदा पोयां सीहे लहन सार, कुटीन कट लोहार हाणे उनी भेणीअ। शाह साहिबु चवे थो त उहे माहिर दाना अकुलमंद ॾात धणी सम्झू सुञाण पारखू होशियार सुहा ऐं ॼाणू हलिया विया ऐं उहे सम्झ सुरत सुध इल्म ॼाण परख परूड़ ऐं ॼाणप जा ॼाणू जिते रहंदा हुआ, उहे माग मकान पड वस्तियूं भेणियूं हाणे वीरान लॻियूं पियूं आहिनि। जिते सच ऐं सचाई फैज़ ऐं फ़िकर जा चश्मा वहंदा हुआ ऐं दानाइब जा दरिया वहंदड़ हुआ, हाणे उते काओ ऐं कच पियो विकामे। जिते हक़ सच जी ॻाल्हि कंदे बि माण्हू खे शर्म पियो महसूसु थिए ऐं लॼी पियो थिए। दोस्तो, अॼोकी ॻाल्हि ॿोल शाह साईं अल रहमत जे हिन बैत ते था ख़तमु करियूं त अॻियो काओ कच माणकनि मोट थी, पलो पायो सच आछींदे लॼ मरां। दोस्तो, ही हुई असांजी अॼोकी गुफ़्तगू जेका हिन बैत ते ख़तमु कईसीं। वरी बि कंहिं नए सुर या उनवान सां तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। यार ज़िंदा सोबत बाक़ी। जेकॾहिं असांजी गुफ़्तगू तव्हांखे पसंदि आई हुजे त सब्सक्राइब करे छॾिजो ऐं बेल आइकन खे दॿाए लाइक करे छॾियो ऐं शेयर करे छॾिजो त तव्हांजा आभारी रहंदासीं। अल्लाह हाफ़िज़।